नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं नसीराबाद तालुके जे नंढड़े ॻोठ नओं ॻोठ में, जिते असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो शहीद पाक फ़ौज जो शहीद अली गुल कोरीअ जो ही ॻोठ आहे। कोयटा शहर में मीज़ान चौक ते ड्यूटी दौरान बम धमाके में शहीद थी वियो ऐं पाकिस्तान ऐं वतन अज़ीज़ तां कुर्बान थी वियो। असीं हिन वक़्तु उनजो वालिद साहब ऐं उनजा भाउर असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पंहिंजे शहीद पुट लाइ हुननि वटि कहिड़ा जज़्बात आहिनि। असां इहो पेश कयूं था त पंहिंजे वतन ख़ातिर मुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। अलहमदुलिल्लाह मूंखे पंहिंजे पुट शहीद ते फ़ख़ुरु आहे। जेकॾहिं पंहिंजे वतन जे लाइ क़ुर्बानीअ जे लाइ मुंहिंजा ॿिया पुट बि पढ़ी तयारु थियनि त मां उहे बि ॾियण जे लाइ तयारु आहियां त पंहिंजे वतन ते उहे बि क़ुर्बान थियनि। ॿुधई मुंहिंजो पुटु शहीद थियो आहे, मूंखे उन ते फ़ख़ुरु आहे। आउं मिसकीन आहियां, ग़रीब आहियां, मूं वटि बि का बि कान्हे का एतिरी वचत जे मां पंहिंजा पुटनि खे ॿियनि खे तालीम ॾेई ऐं पढ़ाए इन अंदाज़े ते पहुचायां। हीउ मुंहिंजो पढ़ियलु हिकिड़ो ई हुयो जंहिंखे पढ़ाए इन अंदाज़े ते पहुचायोसीं ऐं फ़ौज में वञी हिनखे भर्ती करायमि। अलहमदुलिल्लाह शहीद थी वियो। पाकिस्तान प्यारो आहे, असांखे पंहिंजे भाउ ते फ़ख़ुरु आहे। जे असांजी हीअ जान पाकिस्तान जे मथां क़ुर्बान थी सघे त बि असां ॾियण लाइ तयारु आहियूं। असां सां थी सघे त माली मदद थी सघे थी त थी, असांजो ग़रीबत हाल आहे। अली गुल कोरीअ जे वालिद ऐं उनजे भाउरनि जो अॼु बि इहो ई जज़्बो आहे त जेकॾहिं असांजूं जानियूं वतन अज़ीज़ पाकिस्तान लाइ क़ुर्बान थियनि त असीं जानियूं क़ुर्बान करे पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदासूं। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बुश कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।